अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी पिरिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। गुड शाबाश, गुड राहत फायर फायर। गुजर रात पाकिस्तान की कार्रवाइन में 200 खां वधीक अफगान तालिबान ऐं उन सां लाॻापियल दहशतगर्द मारिया विया। अफगानिस्तान ऐं भारत जी सरपरस्ती में फितरातुल ख़वारिज दहशतगर्दनि बुज़दिलाना हमला कया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 23 जवाननि शहादत माणी, 29 जवान ज़ख़्मी आहिनि। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त अफगानिस्तान ऐं भारत जी सरपरस्ती में फितरातुल ख़वारिज दहशतगर्दनि 11 ऐं 12 अक्टूबर जी विच वारी राति हमलो कयो। फायरिंग ऐं कुझु हंधनि ते पाकिस्तान जे हंधनि में दाख़िल थियण जी कोशिश कई वई। हमलो सरहदी इलाइक़े में अदम इस्तेहकाम पैदा करे दहशतगर्दी वारे हदफ़ खे पुॼाणी ताईं पहुचाइण लाइ कयो वियो। जवाबी कार्रवाई में अफगान इलाइक़े में मौजूदु तालिबान कैंपनि ऐं पोस्टनि ते फायरिंग कई वई। तालिबान जे 21 हंधनि ते वक़्ती तौर ते कब्ज़ो कयो वियो। कार्रवायूं दहशतगर्दनि जी तरबियती मर्कज़नि ऐं हिमायती नेटवर्क्स ख़िलाफ़ कयूं वयूं। उन में फितनातुल ख़वारिज, फितनातुल हिंदुस्तान ऐं दाइश सां लाॻापियल अनासिर भी शामिल आहिनि। जवाबी कार्रवाई दौरान अफगान तालिबान जे इंफ्रास्ट्रक्चर खे सरहदी पटी वॾो नुक़सान पहुचायो वियो। ISPR मुताबिक़ पाकिस्तान अफगान तालिबान जी अबूरी हुकूमत खे चई चुको आहे त पंहिंजी सरज़मीन मां दहशतगर्द तंज़ीमनि खे ख़त्म करे अफगान तालिबान ऐं भारत जी मिली भगत सां ख़िते खे गैर मुस्तक़िम करण जी कोशिश नाकाम बणाई वई। अफगान परॾेही वज़ीर जी भारत वारे दौरे दौरान कार्रवाई इलाइक़े अमन लाइ ख़तरो आहे। पाकिस्तान अफगान हुकूमत खां फौरी ऐं क़ाबिल तस्दीक़ कदम खणण जो मुतालबो करे थो। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि अफगान तालिबान दहशतगर्दनि जी सरपरस्ती खां बाज़ अचनि। ॿी सूरत में पाकिस्तान पंहिंजे अवाम जे तहफ़ुज़ लाइ हर क़दम खणंदो। पाकिस्तानी क़ौम ऐं पाक फ़ौज जो अज़म आहे त मुल्की सालिमियत ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे, पर दहशतगर्दी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। अफगान तालिबान ऐं भारत जूं साज़िशूं नाकाम बणाइण जो सिलसिलो जारी रहंदो। फील्ड मार्शल जी क़यादत में पाक फ़ौज अफगानिस्तान खे भरपूर जवाब ॾिनो। केतिरियूं ई पोस्टूं तबाह करे उन्हनि खे भॼण ते मजबूर कयो। पाकिस्तान जे दिफ़ा ते का बि सौदेबाज़ी न थींदी। जारियत जो भरपूर ऐं असराइतो जवाब ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफगानिस्तान पारां पाकिस्तान जे सरहदी इलाइक़नि में जारियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। पाक फ़ौज खे भरपूर जवाबी कार्रवाई ते ख़राज तहसीन पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो आहे त पाक फ़ौज जी पेशेवाराना महारत ते फ़ख़्रु आहे। असांजो दिफ़ा मज़बूत हथनि में आहे। असां मुल्क जे चपे चपे जो दिफ़ा करणु चङी तरह ॼाणूं था। पाक फ़ौज हमेशह बैरूनी जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो आहे। पूरी क़ौम पाकिस्तान जे सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहे। अफगान हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियण खां रोके। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अफगान हुकूमत पारां ताउन न करण सबबि हालतूं हिन हद ताईं पहुतियूं आहिनि। अफगान सरज़मीन मां थींदड़ हमलनि जो भरपूर जवाब ॾींदा रहंदासीं। अफगानिस्तान खे केतिरा ई भेरा चयो आहे त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियण न ॾे। पंहिंजे बयान में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त फितरातुल ख़वारिज ऐं अफगान नेक्सिस में भारत बि शामिल आहे। अफगान हुकूमत ऐं दहशतगर्दनि जो गठजोड़ आहे। असां अफगान मुहाजिरनि जी वधीक मेज़बानी करण जे लाइ तयारु न आहियूं। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला चयो आहे त फील्ड मार्शल जी लीडरशिप में पाक फ़ौज दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थींदड़ ठिकाणनि खे तबाह कयो वियो आहे। अफगानिस्तान खे बार बार चयो आहे त पाकिस्तान ऐं दहशतगर्दनि मां कंहिं हिक जी चूंड करे। फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनावला वधीक चयो आहे त समूरनि सियासी पार्टियुनि खे मीसाक पाकिस्तान लाइ गॾु विहणु घुरिजे। PTI क़यादत पंहिंजे बयानीअ ते क़ाइमु रही, पर पाकिस्तान सां गॾु बीहे। ग़ज़ा जो मसइलो हल थी चुको आहे। मज़हबी जमात बि पंहिंजो मार्च ख़त्म करे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जी ताज़ी सूरत हाल ते ॻणती जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अफगान अमलदारनि इलाइक़े अमन जे मफ़ाद में तहमुल ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि। अफगान फोर्सिस पारां बिला जवाज़ जारियत इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ संगीन ख़तरो आहे। अफगान फोर्सिस जी जारियत गॾियल ख़ुशहाली जी इज्तिमाही कोशिशुनि लाइ नुक़सानकार आहे। पाक फ़ौज अज़म तहमुल ऐं पेशेवाराना महारत सां अफगान फ़ौज जे हमले जो जवाब ॾिनो।
अफगानिस्तान पंहिंजी सरज़मीन मां सरगर्म दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाकिस्तान पुरअमन मुस्तहकम ऐं खुशहाल अफगानिस्तान जो ख़्वाहिशमंद आहे। सऊदी अरब तरफ़ां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में सरहदी झड़पनि ते ॻणती जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि खे सबर ऐं ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करण जी अपील। सऊदी अरब जे परॾेही वज़ीर चयो आहे त ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ छिकताण घटि करण जी ज़रूरत आहे। सऊदी परॾेही वज़ार जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जी अवाम जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआगू आहियूं। पाकिस्तान पारां अफगानिस्तान भारत जे गॾियल बयान ते शदीद ख़दशनि जो इज़हार। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त विलारियल कश्मीर खे भारत जो हिसो करार ॾियणु गॾियल क़ौमनि जी करारदादनि जी भञकड़ी आहे। अफगानिस्तान जे निगरान परॾेही वज़ीर जे बयान खे रद्द कयूं था। सिंध जा 2 फ़ौजी जवान वतन जी सरहदनि जी हिफ़ाज़त कंदे शहीद। 60 मील वासी ग़ुलाम अब्बास सेलाची सरहदी इलाइक़े बरमचा में अफ़गान फोर्सेस सां विढ़ंदे शहादत माणी। कोटडीजी जो फ़ौजी जवान अलादिनो सोहबे पाक अफ़गान बॉर्डर ते विढ़ंदे शहीद। वारसनि खे फ़ोन ते इतला। शहीदनि जा मड़ अबाड़नि ॻोठनि में आंदा वेंदा। शिकारपुर में शेख बाजकानी तकरार जो निबेरो। बाजकानी धुर ते 1,82,28,000 रुपया दंड। TMO एजाज शेख जे खून बहा 98,28,000 रुपया रखी वई। कोर्ट जो ख़र्च 25 लाख रुपया मुक़रर। ज़ख़्मी सुलेमान अहमद जो 19 लाख रुपया दंड विधो वियो। 15 लाख रुपया ख़र्च जी मद में दंड तौरु मुक़रर कया विया। बाजकानी धुर शेख धुर वटि वञी तॾो बि बख़्शराईंदी। कुबवे जो नारी जो कमंद जे फसल मां तशदुद थियल लाश मिलियो। मक़तूला जी 38 वरनि जी मिसमात मुख़्तियारा गोपांग तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त नारी जा 2 कन कटियल आहिनि। गले ते घुटनि जा निशान पिया आहिनि। पोस्टमार्टम खां पोइ वधीक हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। अणधुरी जांच कई पई वञे। कलोई वेझो 2 धारदार वाक़िअनि में 2 ॼणा पाणी में बुॾी फौत। पौरियत नौजवान तेजोमल मेघवाड़ ढोडारो फार्म ते पाणी जे तलाउ में फौत। नौजवान अहमद अली मला हाकड़ो प्राण ढोरे में बुॾी फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। दादू में बदनाम धाड़ेल खानू शाहानी साथियुनि समेत पुलिस अॻियां हथियार फिटा करे छॾिया। बदनाम धाड़ेल खानू शाहानी पंहिंजे साथी नादिर ख़ुश्क समेत पुलिस अॻियां हथियार फिटा करे ॾोही दुनिया खे अलविदा कयो। बदनाम धाड़ेल खानू शाहानी मथां क़तल ऐं धाड़नि समेत ॿियनि ॾोहनि जा 50 खां वधीक केस दाख़िल आहिनि।